जमाल काले रसूल यूसुफ फातिहा तौहीद मजलिस एजाज़ हज़ार लंगर न्याज़ सभी पानी बारगाह में कबूल फरमा जे को आज इनाम सवाब पंजे आले रसूल जी मार्फत सां मोहतरम जवाब नसीम अब्बास जे वालिदैन दीगर अजीज़ वफ़ारगन बुज़ुर्ग मरहूमीन समेत जमी मरहूम मोमिनीन मोमिनात जे अरवाह की निशान फरमा मरहूमन जी मग़फ़िरत फरमा दरजात को बुलंद फरमा दुआओं जी कबूलियत लाए बुलंद सलावत पढ़ना बिस्मिल्लाहि ताला अल्हम्दु लिल्लाहि अस्सलातु वस्सलामु अला अहलिहा अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहुल करीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला सलवात बुलंद आवाज़ से पढ़ना नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी पर मोहम्मद वाले मोहम्मद सलवात अज़ीज़ान मोहतरम मुअज़्ज़ज़ सामीन ले जमाना पढ़े आया साईं वरकर साईं जन जो तजुर्बो ऐं उमिरि इन ॻाल्हि जो इस्तदलाल आहे त हू उस्ताद मोहतरम आहिनि असांजा छो त भली किताब न पढ़ाए अथऊं पर उन्हनि जी तिर्ज़ उन्हनि जा लफ़्ज़ असां अख़ज़ कंदा रहंदा आहियूं ऐं तव्हांखे ख़बर आहे त जूनियर सीनियरनि जे हूंदे भलो न ॻाल्हाए सघंदो आहे बहरहाल जाते भी वेठा हो उते सही आयो 5-7 मिनट अगर मूंसां गॾु हलंदव त मूंखे इबादत लुत्फ़ ईंदी सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा बिल्कुलु तर्जुमो ई अर्ज़ रखां थो सूरह मुल्क जी इब्तिदा पाक आहे उहा ज़ात जंहिंजे हथ में ही काइनात आहे मौला सलामत रखे मां जाते सम्झाइण चाहियां पियो उते सम्झाए न सघियो पाक आहे उहा ज़ात जंहिं वटि जिस्म कोन्हे हो चए थो ला तुद्रिकुहुल अब्सार वहुव युद्रिकुल अब्सार मूंखे अखियूं न आहिनि पर मां ॾिसंदो आहियां तवजो आहे न साईं मूंखे ज़बान कोन्हे का पर मां मूसा जे लाइ वणनि जे पतनि मंझां आवाज़ पैदा कंदो आहियां जिस्म न अथसि पर चए थो ही काइनात मुंहिंजे हथ में आहे मालिक जॾहिं जिस्म ई नथी त पोइ काइनात हथ में कीअं हथ त उनखे हूंदो आहे जंहिं वटि जिस्म हुजे आवाज़ आयो जॾहिं अली जी विलादत थी काबे में ऐं नबी नाले नबूवत ते इमामत खे खयो त यादि न अथव मां निदाए ग़ैबी मां सदा बुलंद कई या अली तुंहिंजा हथ मूंखे यदुल्लाह नज़र था अचनि सलवात पढ़ंदा मोहम्मद वाले उहा ज़ात आहे जंहिं पहिरीं मौत खे ख़लक़ कयो पोइ हयाती खे ख़लक़ कयईं मां पहिरीं अर्ज़ कयो आहे त मां पढ़ी न सघंदो आहियां अगरि कोई बि सीनियर हुजे उनजे करे टाइम बचाईंदुमि त मुंहिंजो टाइम बि भली साईं जन पढ़नि मौत खे अॻ में हयाती खे मालिक पोइ छो ख़ल्क़ कयई फरमायो लियब्लुवकुम अय्युकुम अहसन ताकि मां मालूम कयां त तव्हां मुंहिंजा सोनो केरु आहे तवजो आहे न गिरामर मूंखे न ईंदी आहे न त लफ़्ज़ अहसन जी तशरीह तव्हांजे आॾो कयां हा सोनो केरु आहे मां तव्हां इहो गुमान कयो त मालिक मुॾे ॾिसण थो चाहे छो जो मुंहिंजो रंग भलो आहे हिन ॾे ॾिसण नथो चाहे छो जो हिन जो रंग ढिलो आहे न मालिक चए थो रंग जे हिसाब सां सोना न ॾिसंदो आहियां अमलन मां ॾिसां त अमल जे हिसाब सां सोनो कहिड़ो आहे कंहिंजी दिलि में सल
मुसलमाना कंहिंजी दिल में मारवान वस सलावत पढ़ंदा मोहम्मद वाले मोहम्मद ऐं वाक़ई न खुदा रंग ॾिसंदो न अहल बैत रंग ॾिसंदा छह इमाम फरमायो न इन सोने हुजण जो मया इन फिल जसद मुज़ग़तुन इज़ा सलहत सलहल जसद कुल्लुहु व इज़ा फसदत फसदल जसद कुल्लुहु अला वहियल क़ल्ब मौला फरमाए तो बतहक़ीक़ जिस्म इंसानी में एक गोश्त जो टुकड़ो आहे अगर वो टुकड़ो सुठो आहे त सॼो इंसान सुठो आहे तवज्जो कंदा नामी मौला ऐं अगर वो टुकड़ो ख़राब आहे गोश्त जो त सॼो इंसान ख़राब आहे मौला वो कहिड़ो टुकड़ो फरमायो अला वहियल क़ल्ब उहा दिल आहे जंहिं दिल में अली आहे उहो इंसान सुहिणो आहे जंहिं दिल में मरवान आहे उन जहिड़ो ख़बीस थी ई नथो मौला सलामत रखे या इल्सुना अगर मालिक अली अली कराइण ते पए न पोइ भली बगल जा कसम खणण असां नारो न हणंदासीं त ख़ुदा भाग नाड़ी जे बलोच छा चवंदासीं ने जेको बुढड़ो वेठो आहे न हिन जे हक़ में दुआ कजो मां इहे 2 मिंट हिन जी हिस्ट्री पढ़ी ऐं 2 जुमला हे वीचारो बगल में लॾे आयो आहे 2010-11 में जेको भाग नाड़ी में ब्लास्ट थियो हुन में हिन जा अज़ीज़ मुवाह मारण वारा बि हिन जा अज़ीज़ हा हे न्याणियूं वठी उतां निकितो त तव्हां जॾहिं अहल बैत जा न आहियो त असांजा छा थींदो मूंखे हुते रहणो आहे जिते आज़ादार पंहिंजी ज़मीनूं कारोबार दुकान छॾे ऐं हुनजो छोकिरो वीचारो परचूं जो दुकान हलाईंदो आहे पर चए थो असांखे हिते आज़ादारी ॾाढो लॻे हिकु दफ़ो साईं जी सेहतियाबी लाइ सलावत पढ़ंदा शबे आशूर जे ॾींहुं मौला हुसैन पंहिंजे साहिबनि खे चयो न तव्हां हेसि ताईं पहुतव मां राज़ी मुंहिंजो बाबा राज़ी मुंहिंजी अम्मा राज़ी मुंहिंजो नाना राज़ी वञो जन्नत तव्हां खां परे कोन्हे का हलिया वञो मां ईअं सम्झंदुमि तव्हां मूंसां गॾु आहियो न वया त वरी मौला उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो मक़ाम ॾेखारियो जे नथा वञो त तव्हांजी क़यामत में ही मंज़िल आहे जन्नत में ही मक़ाम आहे इहो ॿुधण खां पोइ करबला जी हर मां बसि हिकिड़ो ई लफ़्ज़ मसाइब जो उहो बि इशारो कंदुसि ॾिसंदा मुंहिंजी हिकिड़ो ई लफ़्ज़ त जॾहिं मक़ाम ॿुधायो न मौला शहीदनि खे त उन्हनि पंहिंजी माउनि सां ॻाल्हियूं कयूं त अमा मौला ही बिशारत ॾिनी मौला मूंखे ही बिशारत मौला मूंखे ही बिशारत त हर मां फ़ख्र मां क़द ऊचो कयो ॻाल्हि खणी चए थी अल्हम्दुलिल्लाह जो अॼु असांजी औलाद जे ज़रिए करबला में असांजो हुन महिल हिकु ख़ातून नालो फिज़ा अथसि पंहिंजे हुजरे में या ख़ैमे में वेही करे रोए थी क़िस्मत खे मौला पुछेसि थो ॾाढी छो थी रोए अम्मा छो थी रोए चई क़िस्मत खे थी रोआं हर माउ पंहिंजो पुटु क़ुर्बान कंदी मुंहिंजो बि पुटु हुजे हा त मां क़ुर्बान कयां हा सदको वञा ज़हरा जे बचे जी ग़रीबी खां रोई करे चए थो अम्मा तो वटि पुटु कोन्हे मां वटि माउ कोन्हे सुभाणे तूं मुंहिंजी माउ बणिजी वञजांइ मां हुसैन तुंहिंजो पुटु बणिजी क़ुर्बान अजरकुम अल्लाह अल्लाह साईं आज़ादारी क़बूल करे मौला बे गम में न रोआरे इहा ई हज़रत फिज़ा वरी जॾहिं शाम फासिद जे दरबार में पहुचे थी न त हाणे हुसैन त मां सॾे छॾियसि न हाणे ज़ालिम चए थो मां ज़ैनब सां ॻाल्हाईंदमि त फिज़ा ओॾो बीही करे चए थी हथ हेठि कर तूं शराबी आहे हू अली जी आलिया धीउ आहे रोअण वारो जनाब ज़ैनब चएसि परे थी त मां ख़ुतबो पढ़ां रोई करे चए थी कॾहिं मां जा ओला विसारिया थी तोखे त अली सां बि मां जे ओले ॻाल्हाइण जी आदत
शराबिया आवाज़ आयो मामा पंहिंजो लहजो न अली जो लहजो ॻाल्हाईंदुमि उन महिल बेग़ैरत सवाल थो करे अली जी धी वॾो ॾुख काथे पहुती चई को ॾुख घटि कोन्हे अकबर जो ॾुख हुन खां वधीक अब्बास जे बाज़ुनि जो ॾुख हुन खां वधीक हुसैन जे ज़रबुनि जो ॾुख हीअ हरामी चएसि सभ खां वॾी तकलीफ़ काथे आहे इहो ॿुधा चई सच पुछे न त तकलीफ़ हाणे आई आहे तूं शराबी आहे मां ज़ैनब आहे मूं सां ॻाल्हाइण लाइ बाबू अली सिकंदो ini datang dari sama sendiri tak berterang. Kebelah